अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। नाज़रीन, फैज़गंज खां मां ख़बर ॾेई रहिया आहियूं। समूरी सिंध जे फैज़गंज अंदर में सिंधु मथां केनाल ठाहिण ख़िलाफ़ लगातार एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे फैज़गंज मां DH न्यूज़ जो रिपोर्टर अली मोहम्मद। जी अली मोहम्मद, वधीक तफ़सीलुनि खां आगाह कजो। जी, फैज़गंज में केनालनि ख़िलाफ़ अॼु बि मेरान हाईवे जेको आहे उहो बंदि कयो वियो आहे। समूरी सिंध जियां फैज़गंज अंदर बि सिंधु मथां केनाल ठाहिण ख़िलाफ़ लगातार एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। अॼु बि मेरान नेशनल हाईवे ते वॾे अंग में शागिर्द गॾु थी करे एहतजाज करे रोड बंदि करे छॾियो आहे। एहतजाज दौरान मेरान नेशनल हाईवे मुकमल तौरु बंदि थी वियो आहे। शागिर्द केनालनि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई आहे। रॉयल सिटी कॉलेज जे शागिर्दनि एहतजाज कंदे चयो त सिंधु असांजो धियापो आहे। अगरि अॼु असां सिंधु जा सॾ न ॿुधा त असां 7 नसुल उन में तबाह थी वेंदासीं। एहतजाज कंदड़नि केनाल समूरा नामंज़ूर, पाणी ख़ातिर जहिड़ो, वफ़ाक़ तोसां जहिड़ो आहे, ज़ोरदार नारेबाज़ी कई आहे। शागिर्दनि जे एहतजाज दौरान मेहरान हाईवे जेको आहे उहो मुकमल तौरु बंदि थी वियो, जंहिंजे करे जेका ट्रैफ़िक आहे उहा सखर खां नवाबशाह ऐं नवाबशाह खां सखर वेंदड़ जेके ॿई पासा ट्रैफ़िक जी जेके आहे न गाॾियुनि जूं कतारूं थी वियूं आहिनि। फैज़गंज में सिंधु मथां लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ स्कूली शागिर्दनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। दरिया मथां लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ फैज़गंज में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां मुसलसल रोज़ जे बुनियाद ते एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि, जंहिंजे करे स्कूली शागिर्दनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे स्कूली शागिर्द जेके आहिनि मेहरान हाईवे ते धरणो हणी केनालनि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई हुई ऐं एहतजाज पिणु रिकॉर्ड करायो हुयो। जंहिंखां पोइ राति देरि सां फैज़गंज थाणे ते सरकार जे फ़रियाद ते स्कूली शागिर्दनि ऐं जिस्कम अॻवाननि मथां केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। केस में इम्तियाज़ शर, आसिफ़ शर, सद्दाम, अशरफ हाकिम ऐं सिकंदर समेत 9 सुञातल ऐं 10 अणसुञातल स्कूली शागिर्दनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अली मोहम्मद।